नाज़रीन, ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद वञण खां कॾहिं बि इनकार नाहे कयो। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद वञण खां कॾहिं बि इनकार नाहे कयो। जंगबंदी लाइ पाकिस्तान जी कोशिश खे सारायूं था। अब्बास अराग़ची जो चवणु हो त अमरीकी मीडिया जंगबंदी बाबति ख़बरुनि खे ग़लति तरीक़े सां पेश करे रहियो आहे। ईरान उन्हनि शर्तनि ते ज़ोर ॾींदो आहे त जंग जो जामिया ऐं दाइमी ख़ात्मो थियणु घुरिजे। नाज़रीन, अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद वञण खां कॾहिं बि इनकार नाहे कयो। सोशल मीडिया ते जारी कयल पंहिंजे बयान में ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद वञण खां कॾहिं बि इनकार नाहे कयो। जंगबंदी लाइ पाकिस्तान जी कोशिश खे सारायूं था। अब्बास अराग़ची जो चवणु हो त अमरीकी मीडिया जंगबंदी बाबति ख़बरुनि खे ग़लति तरीक़े सां पेश करे रहियो आहे। ईरान उन्हनि शर्तनि ते ज़ोर ॾींदो आहे त जंग जो जामिया ऐं दाइमी ख़ात्मो थियणु घुरिजे।